अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युह्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालू इरशाद फरमायो, कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, अवा माण्हुनि खे चई ॿुधायो, जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला सां प्यार था कयो, अल्लाह तव्हां खे प्यारो आहे, फत्तबिऊनी, त पोइ तव्हां वरी मुंहिंजी ताबेदारी कयो। युहबिबकुमुल्लाह, मुंहिंजी ताबेदारी में अल्लाह ताला उहो पावर रखियो आहे, उहो असर रखियो आहे
जो तव्हां मुंहिंजी ताबेदारी कंदो त वरी अल्लाह ताला तव्हां सां प्यार कंदो। रुगो प्यार न वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, तव्हांजा जेकॾहिं के गुनाह हूंदा त अल्लाह ताला जी ज़ात उन हबीब करीम जी इताअत जे सदके तव्हांजा गुनाह बि बख़्शे छॾींदो। वल्लाहु गफूरुर रहीम, ऐं बेशक अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु माफ़ कंदड़ बि आहे त रहम फरमाईंदड़ बि आहे। अवां अॻु में बि गुज़िरियल जुमनि ते इन आयत जे बारे में कुझु ॿुधो आहे। मुंहिंजा दोस्त, महबूब जी इताअत जो एतिरो वसीअ मौज़ू आहे जो जेकॾहिं सॼे साल में हर जुमे ते इन्ही मौज़ूअ जे सिलसिले में माण्हू ॻाल्हाईंदो रहे त हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जी इताअत जो मौज़ू खुटण जो न आहे। असल वजह इहो आहे त हज़रत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात रब करीम जल जलालुहु अमन वालुहु हिन कायनात जे लाइ आख़िरी नबी ऐं सॼी ज़िंदगी गुज़ारण जो हिकिड़ो नमूनो बनाए असां ॾे मोकिलियो आहे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु क़ुरान पाक में फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना, ऐं मोमिनो तव्हांजे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़िंदगी बहितरीन नमूनो आहे। अवां उन महबूब करीम जे ज़िंदगी खे पंहिंजे लाइ मिशअल राह बनायो। जे माण्हू आईनो ॾिसी पंहिंजो मुंहुं साईंदो आहे, कपिड़ा सिधा कंदो आहे, पग टोपी सिधी कंदो आहे, अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु फरमाए थो त मुंहिंजो महबूब करीम बि तव्हांजे ज़िंदगीअ जे लाइ आईनो आहे। उन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़िंदगी हर मोड़ ते, हर मसइले में जेकॾहिं मुसलमान गौर करे त अल्लाह ताला जो हबीब असांजी रहबरी रहनुमाई थो फरमाए। ख़ुदा जे महबूब करीम अलैहिस्सलाम जी फरमा बरदारी ऐं इताअत ऐं पैरवी अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु जे ज़ात बाबरकात तव्हांजे मथां, असांजे मथां लाज़िम कई आहे। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु जे हबीब हिन दुनिया मां जॾहिं बुरको पे मटायो त मुंहिंजे महबूब पाक आख़िर में हिकिड़ा लफ़्ज़ फरमाया हा जेके असांजे लाइ क़ाबिल गौर आहिनि। ईअं त असांजो अक़ीदो आहे त भली महबूब ज़ाहिरी तरह हिन दुनिया मां बुरको मटाए विया, पर मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अॼु बि पंहिंजे उम्मत सां गॾु आहे। महबूब उम्मत खां धार नाहे। असां मुसलमाननि जो ईमान आहे त नबी हयातुन नबी आहे, पर मुंहिंजा दोस्त ज़ाहिरी तरह दुनिया मां जॾहिं बुरको पे मटायूं, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त महबूबन करीमन जो सिर मुबारक मुंहिंजे झोली में हो। अल्लाह ताला जो हबीब पंहिंजे रब सां मुलाक़ात करे रहियो हो। उन चंद लम्हनि खां अॻु में हिन दुनिया मां विसाल फरमाइण खां अॻु में मुंहिंजे हबीब पाक हिकिड़ा लफ़्ज़ चया जेके असांजे लाइ बाइस हिदायत आहिनि। दुरूद पढ़ो त उहे ॿुधायां बि, तशरीह बि कंदो वञा। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था त तरक्तु फीकुम अस्सक़लैन, ऐं मुंहिंजा उम्मतियो मां तव्हां में ॿ शयूं छॾे थो वञा जेके ॿई शयूं पंहिंजे पंहिंजे हिसाब में वज़नदार आहिनि। माना सकलैन, सकील जो तस्नीयो आहे, अल्लाह ताला जे हबीब उन्ही ॿिन्ही शयुनि खे सकील सॼो आहे। सकील जी माना वज़नदार। जेका ॻाल्हि हिकिड़ी हूंदी आहे हलकड़ी फुलकड़ी बसि ईअं
मथे लयानी ॻाल्हि करे छॾे। न न, अल्लाह जो हबीब फरमाए थो मां ॿ शयूं तव्हां में छॾियां थो, उहे ॿई शयूं तव्हांजे लाइ तमामु सक़ील हन, माना वज़नदार हन। उन्हनि खे तव्हां वज़न जी हैसियत सां ॾिसजो। उन ॿिन्ही शयुनि जी तमामु सख़्त आम ज़रूरत आहे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन अर्ज़ था कनि, या रसूल अल्लाह, छा था छॾियो पिया? अवां असांजे लाइ छा न छॾियो आहे? महबूब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, किताबुल्लाह व सुन्नती, मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़नदार ॿ शयूं तव्हां में छॾियां थो। हिकिड़ी वज़नदार शइ आहे अल्लाह जो क़ुरान, ऐं ॿी वज़नदार शइ आहे मां मोहम्मद करीम जी हदीस। किताबुल्लाह व सुन्नती, हिकिड़ो अल्लाह जो किताब यानी क़ुरान पाक, ऐं ॿियो मां मोहम्मद मुस्तफ़ा अलैहिस्सलाम जी पाक हदीसूं। ये तव्हांजे लाइ ॿई वज़नी शयूं आहिनि, ॿई तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि। इन ॿिन्ही शयुनि जे लाइ हबीबल करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया, अलैकुम सुन्नती। वरी ॿी हदीस पाक जा लफ़्ज़ हैं, त यादि रखो तव्हांजे मथां मां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक सुन्नत ज़रूरी आहे, लाज़मी आहे, ताक़ीद आहे। तव्हां इनखे पंहिंजे लाइ अहम भाइजो। अल्लाह ताला जे हबीब अलैकुम जो लफ़्ज़ फरमायो आहे, ऐं अरबी कानून में अलैकुम जो लफ़्ज़ उन जाइ ते ॻाल्हाइबो आहे जंहिं शइ में उन जी सख़्त ज़रूरत हूंदी आहे। अल्लाह पाक जे हबीब पाक फरमाइनि था, मां मोहम्मद मुस्तफ़ा जूं सुन्नतूं तव्हांजे लाइ लाज़िम आहिनि। मुसलमान हक़ीक़त में इन्ही जे करे दर बदर थियो आहे। मुसलमान इन्ही जे करे हर जाइ ते मार पियो खाए। अवां गौर कंदो, फलस्तीन में मुसलमान जे मथां पादर पिया वसनि। अदा अफगानिस्तान आहे, ॿई पार्टियूं विढ़ण वारा मुसलमान आहिनि। मारण वारो बि मुसलमान आहे, मरण वारो बि मुसलमान आहे। अवां कश्मीर में वञो, उते बि मुसलमान जे मथां हिंदू ज़ुल्म पियो करे, सिर्फ़ इन्ही जे करे जो असां मुसलमाननि पंहिंजे महबूब नबीअ जो तरीक़ो छॾे ॾिनो आहे। जेकॾहिं असां अॼु बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक तरीक़े खे अपनायूं, सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते अमल कयूं, हुज़ूर करीम जे ॾसियल वाट ते हलूं, त मुंहिंजा का बि अहिड़ी सूरत कान्हे जो असांखे गैर मुस्लिम असां ते कंट्रोल कर, असांखे सताइण। मुजादा बुस्निया में तव्हां वञो, चिचनिया में अवां हलिया वञो, रूस जूं आज़ाद रियासतूं हल, उते तव्हां ॾिसो त मुसलमाननि जे मथां रोज़ ज़ुल्म पिया थियनि। उन ज़ुल्म जी तारीख़ पढ़ त अकुल हैरान आहे। मुजादा जेरा जा जेरा माण्हुनि जा बच्चा बाहि में साड़िया था वञनि पिया। इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म आहे? मुसलमाननि जे बस्तियुनि जे मथां, ॻोठनि जे मथां बिल्डोज़र वहाया था वञनि, बिल्डोज़र। इहे नथो सोचियो वञे त हे ग़रीब हुन, मिसकीन हन, विढ़नि था नथा विढ़नि, भला विढ़ंदड़नि सां विढ़जे, अण विढ़ंदड़ सां न विढ़जे। न न, बस मारियो। छाजे करे? त हिननि जे ज़ुबान ते हिकिड़ी ॻाल्हि आहे, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेकॾहिं इहे कलमे तां हथ खणी वञनि, पंहिंजे प्यारे नबी पाक अलैहिस्सलाम खे नबी न मञनि, त पोइ जहिड़ो आहे ई कोन को। मुजादा मुसलमान खे बि गौर कोन थो करणो पवे त असां सां नबी पाक जे करे माण्हू विढ़नि था पिया, रसूलुल्लाह जे करे असां सां जंग कनि था पिया। असांजो फर्ज़ आहे त पंहिंजे रसूल करीम जे ॾसियल तरीक़े ते हलूं। अल्लाह बि राज़ी, अल्लाह जो रसूल बि राज़ी थी पवे। ऐं अल्लाह ताला जल जलालु अमन वालू क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे, दुरूद पढ़ त मां क़ुरान ॿुधाया आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जो क़ुरान फरमातो, ला तहिनु व ला तहज़नु व अंतुमुल आलौना इन कुंतुम मुमिनीन। सुस्त न थियो, गम न कयो। अल्लाह सो चवे
ला तहनु सुस्ती न कयो वला तहज़नु गम न कयो व अंतुमुल आलौना। अल्लाह ताला फरमाए तो तव्हां ही बुलंद आयो, तव्हां ही। पर शर्त कहिड़ो आहे, इन कुंतुम मुमिनीन, शर्त इहो आहे त जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो ऐं तव्हां वटि ईमान आहे, पोइ जंहिं वटि ईमान हूंदो आहे उहो कॾहिं बि शिकस्त कोन खाईंदो आहे। अदा तव्हां ॿुधो आहे हिकिड़ो दफ़ो न, मां पाण तव्हांखे ॿुधायो आहे, मां ख़ासि करे रमज़ान शरीफ़ में तव्हांखे ॿुधायो हो, बदर जे लड़ाईअ जे मौक़े ते त महबूब पाक जा सहाबी थोरा, काफ़र घणा, महबूब जा सहाबी हथे खाली, काफ़र हथियारनि सां। मुंहिंजे महबूब पाक जा सहाबी पेट में बुखारा, हो ड्रावल, महबूब जे सहाबनि खे राशन कोन, हुननि जे बाज़ारियूं भरियूं पयूं आहिनि। पर अल्लाह पाक जल जलालू अमन वालू मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जे सदके सहाबनि जे मदद में मलाइक रवाना फरमाया, मलाइक लही आया। ॿुधो हो न अदा, छो लथा? नमाज़ूं कज़ा कंदा हा, नबी जे सुन्नत जो क़दुरु कोन कंदा हा, नफ़िल तहज्जुद शराक कोन पढ़ंदा हा, भला वापार कंदा हा कोन कंदा? कंदा हा। बनी ॿारो उहो बि कंदा हा, बचड़ा हुयनि या सुञा ठला ठोया हा, औलादनि वारा बचनि वारा। पर मुंहिंजा अदा जेकॾहिं ॾींहं जो कारोबार में हूंदा त सारी रात मुसल्ले ते रोई रब खे रिझाईंदा। वापार कंदा हा त वापार में मुंहिंजा अदा मुंहिंजे मिठड़े मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि ते अमल कंदा हा। इमामुल अंबिया वापार रसियो आहे, माल जो वापार हीअं कयो, जिन्स जो वापार हीअं कयो, बनीअ जो वापार हीअं कयो, ओड़े पाड़े सां हिन तरीक़े सां हलो। कॾहिं असां मुसलमाननि खे मुंहिंजा अदा ज़रूरत ई कान पई आहे त कंहिं आलिम खां पुछूं, कंहिं मौलवीअ खां पुछूं, कंहिं मुफ़्तीअ खां पुछूं बाबा हलाल छा आहे, हराम छा आहे, जाइज़ छा आहे, नाजाइज़ छा आहे, हक़ छा आहे, नाहक़ छा आहे। न बसि जेको दस्तूर ज़माने जो हले पियो उन सां हलूं था। यार ज़माने जो दस्तूर कमु कोन ॾींदी, कमु ॾींदी त आमना जो लाल कमु ॾींदी। खीर विकण वारो आहे पाणी मिलाएसि थो, वापार वारो आहे त घाटी वाधी करे थो। अबा बिजली जो बिल, मुंशीअ जो ख़र्चो, दुकान जो किरायो, मां ॾोह त कोन कयो आहे लख रुपयो सीड़प कई अथमि, उन में बि त कुझु मां मुनाफ़ो रखां। मुंहिंजा अदा नालो घाटी या नालो वाधी, किथे त मुंहिंजा अदा मुनाफ़ो, कंहिं जाइ ते त 100 सुधो बाबा सूद ॾे। यादि रखजांइ, यादि रखजांइ, लख पंहिंजो कमाई, हलाल जो कमाई, मेहनत करे कमाई, बच्चनि खे बुखूं ॾेई, पंहिंजे पेट खे बुखूं ॾेई, इहे पैसा बचंदा कोन्हनि, ॾाढा ॾुखिया बचंदा। उहो हलाल जे लख में मुंहिंजा अदा जेकॾहिं तूं 15,000 या 4,000 या 2,000 हराम जा मिलाई, छा मिलंदी? तुंहिंजो लख सॼो हिकिड़े पासे हराम थी वियो ऐं अलाह बि नाराज़, अलाह जो रसूल बि नाराज़। महबूब फरमाईंदा आहिनि व्याज खाइण वारो 70 गुनाहनि जो हक़दार हूंदो आहे, 69 गुनाह वॾा, हिकिड़ो गुनाह नंढड़ो आहे। असां बि पुछनि था या रसूल अल्लाह, उन 69 गुनाहनि खे तव्हां वॾो चयो आहे, हिकिड़े गुनाह खे नंढो चयो आहे, उहो व्याज खोर खे हिकिड़ो नंढड़ो गुनाह कहिड़ो थींदो आहे? मुस्तफ़ा फरमाइनि था ॼण त पंहिंजी सॻीअ माउ सां काबतुल्लाह में ज़िना थो करे। तौबा त कयो था पर मुड़ो त कोन था। अल्लाह से इंशाअल्लाह बचाए, चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। कॾहिं महिनत कई थी, सोचो थी त हलाल खावां, दुआऊं छो थियूं क़बूल थियनि? कहिड़ो सबबु आहे? इबादत जो रूह छॾे वियो आहे। कहिड़ो सबबु आहे? जो क़ुरान ॿुधंदे अखियुनि मां ॻोढ़ा नथा वहनि। कहिड़ो सबबु आहे? जो क़ुरान ॿुधण खां पोइ अमल नथा कयूं। मुंहिंजा सोणा, मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको शख़्स हिकिड़ो लुक़्मो, हिकिड़ो गिरह हराम जो पेट में विझंदो आहे, हिकिड़े गिरह विझण वारे जी 40 ॾिहाड़ा ख़ुदा का बि इबादत क़बूल कोन कंदो आहे।
नमाज पढ़े कबूल ना है, हज करे कबूल ना है, रोजा रखे कबूल ना है, तहज्जुद पढ़े कबूल ना है, मुजादा नफल पढ़े कबूल ना है, खैरात जे कबूल ना है। छाजे करे त हिकिड़ो लुक़्मो हराम जो खाए थो, उन हिकिड़े लुक़्मे खाइण खां पोइ हुन में रत ठहंदी आहे, हुन में जिस्म में कुवत पैदा थींदी आहे। पोइ जंहिं हराम जे लुक़्मे मां रत ठहियो, गोश्त ठहियो, जिस्म ठहियो, उहो जिस्म हराम जो ठहियल, हराम जो पलियल, उनखे क़ुरान कहिड़ो असर कंदो, उनखे हदीस कहिड़ो असर कंदी, उनखे मस्जिद कहिड़ो असर कंदी। तंहिंजे करे मोमिन मुस्लमान जे लाइ महबूबन करीमन फरमाया त सभ खां अव्वल पहिरो तरीक़ो आहे त मुस्लमान हलाल खाए। अल्लाह साईं तव्हांखे असांखे सॼे जहान खे हलाल जे खाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। वरी ॿियो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। ला तहिनु व ला तहज़नु व अंतुमुल आलौना इन कुंतुम मुमिनीन। अल्लाह ताला फरमाए थो गम न कयो, गणती न कयो, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त तव्हां ई बुलंद आहियो, मां रब तव्हांजी मदद कंदो आहियां। जेकॾहिं बदर जे मैदान में ख़ुदा जो कसम आहे मलाइक लही सघनि था, अॼु बि तूं पाण में उहो जज़्बो पैदा कर। नबी साईं उते बि मौजूदु आहे त अॼु बि असांजे जिस्मनि में, ज़ान में, मुल्क में, असांजे उम्मत में असांजे ॾाढो रूहानी तरह महबूब जी रूहानियत अॼु बि मौजूदु आहे। अॼु बि हबीब धार कोन्हे, अॼु बि तूं रुगो उहो जज़्बो पैदा कर त अॼु बि तुंहिंजे मदद जे लाइ आसमान तां मलाइक लही सघनि था। अल्लाह सागो, रसूल सागो, क़ुरान सागो, कलमो सागो, मज़हब सागो, पोइ असर छो नथो थिए? इन्ही जे करे उहो असां मां जज़्बो छॾाए वियो आहे। उहो जज़्बो पैदा कर, ॿुधी अणॿुधी न कर। इहा असांखे आदत थी वई आहे, साल गुज़री विया आहिनि, हिन कन मां ॿुधियो हितां कढियो छॾियूं था, हिन मां ॿुधियो हिन मां कढियो छॾियूं था। ईअं कॾहिं कोन था कयूं त वरी मस्जिद मां हीअ ॻाल्हि सिखी आया आहियूं, भला इन ते त अमल कयूं। अॻे जे ख़बर न हुई त ॿुधो आहे। मुझा दोस्त, अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। अमल जी जिंदगी ना है तो कुछ भी ना है। कुरान ॿुधण मां फ़ाइदो इहो आहे त अमल कयो, मस्जिद में अचण मां फ़ाइदो इहो आहे त अमल कयो। असां मथो हणूं था इन्ही जे लाइ त अमल ई जिंदगी पैदा कयो। हलाल खाओ, सच ॻाल्हायो, नबी करीम जे सुन्नतुनि खे अहमियत ॾियो। अल्लाह जे महबूब जे सुन्नतुनि ते अमल करण वारा मामूली सुन्नत ते अमल करण सदके कामयाबी माणे छॾींदा आहिनि। सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती, अल्लाह जे हबीब फरमाया तरक्तु फीकुम सकलैन, मां तव्हां में ॿ शयूं छॾियो थो वञा, ऐं ॿई शयूं वज़नदार अथव। वज़नदार हल ताक़त वारियूं आहिनि, अहम हल ज़रूरी हल। हिकिड़ो अल्लाह जो किताब आहे ऐं ॿी मुंहिंजे प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। उहा सुन्नत कौली हुजे चाहे अमली हुजे, हदीस हुजे या महबूब जो पाक तरीक़ो हुजे। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाईंदा आहिनि, मुंहिंजे सुन्नत ते अमल करण जे सदके अल्लाह बि ताईद कंदो आहे। हक़ीक़ी मदद कंहिंजे हथ में आदा? ॾाढे ॻाल्हि। जेकॾहिं करोड़ माण्हू हिकिड़े पासे, 1000 माण्हू ॿिए पासे, अल्लाह ताला चाहे त मां थोरनि खे मदद ॾियां त मदद मिलंदी या न मिलंदी? लखनि करोड़नि खे शिकस्त मिलंदी या न मिलंदी? हक़ीक़त आहे त हक़ीक़ी मदद अल्लाह ताला जी आहे। हाणे ॾिसो न, ही ताज़ो मिसाल आहे। अमेरिका वारनि चयो आहे, लंडन वारा चवनि था, बर्तानिया वारा, दुनिया चवे थी त ही जेको पाकिस्तान में ज़िलज़िलो आयो, उन ज़िलज़िले जी रफ़्तार एतिरी हुई जो जेतिरो न अहमदाबाद में, गुजरात में, ऐं माज़ अल्लाह पनाह ॾे, कच्छ ऐं भुज ॾे ऐं नेपाल ॾे नुक़सान थियो आहे, पाकिस्तान में बि इन खां घटि न थिए हा। जहिड़ो हुते थियो आहे तहिड़ो हिते थियो आहे। पर यहूदी ईसाई उहे चवनि था त पाकिस्तान खे ज़िलज़िले जे नुक़सान खां बचायो आहे त कंहिं मोजिज़े बचायो आहे।
जेकॾहिं बचायो आहे त कहे मौजज़े बचायो आहे। जहिड़ो लोॾो हिते तहिड़ो हिते, हिते कंहिंजी जाइ में सीर बि कान पई आहे, हुते 10 माड़ियूं किरी पयूं हन। मुंहिंजा अख़बारी रिपोर्ट आहे त लख 1.5 लख खां माण्हू घणा मरी विया हन। अॼु 8 ॾींहं गुज़री वियो आहे, लाश धप करे विया हन। फौज कढण खां जवाब ॾेई छॾियो आहे। बिल्डोज़र घुराए लाशनि खे बिल्डोज़र सां धिके काथे बाहि में था हणनि, किथे खॾनि में था हणनि पिया। पर अलाह ताला मदीने वारे साईं जे सदके तोखे असांखे बचाए छॾियो आहे। मां हाणे अॻे जुमे खां वियोसि लाड़काणे, काल्ह मोटी आयो आहियां। 2 ॾियाड़ा उॾायोसि, अरबा ऐं खम्स। उते हिकिड़ो जलसो हो। मूंखे हिकिड़े वहाबीअ चिठी लिखी, मूंखे चई साईं इहो थी अलाह कीअं ज़मीन रोॾे छॾियईं। हा अलाह इहो आहे, पर इहा तव्हां चंडनि जी बेअदबी आहे। ये बेअदब वलियन जा, गौसन जा, कुतुबन जा, औलिया अल्लाह जा, मोहम्मद अरबिया जा बेअदब तॾहिं ख़ुदा ज़मीन खे लोॾियो आहे। पर अञा बि सलातो सलाम वारा आहिनि जंहिंजे करे ख़ुदा बचाए छॾियो आहे। अञा आहिनि। अब दुरूद सलाम हले थो न, महबूब जी मदद हले पई न। मां चई हा तव्हां न भागनि जे करे लोॾो आयो आहे, जो तव्हां वधी विया आहियो, हाणे वधंदा पिया वञो रोज़ रोज़। हिकिड़े पासे ख़ुदा ताला जो अज़ाब अथव, जो तव्हांजा पंहिंजा मुला मौलवी अहिड़ो माहौल पैदा कयो अथनि जो हिकिड़ी हिकिड़ी वैन में 6 मुला चट अख़बार पढ़ी सवलाए खां न। कराची में हाणे ताज़ो मुला वीचारा विया पे, हाण जो खणी त थॾे ते छॼणा चट थी विया। इहे विढ़िया अथव पाण में, वहाबी ऐं शिया। वरी हिननि खे मौक़ो थो मिले, हण जो खणी तो मवाली वीचारा भंग में अॻई सटियल, वरी हण जो धक 13 उहे चट। वरी के मकान में पिया मरनि त के मस्जिद में पिया मरनि। ओ सुन्नी मुसलमान, अल्लाह तोखे बचायो आहे, अॻिते बि बचाईंदुई। तूं अमन पसंद आ। अल्लाह ताला ईअं कोन थो चवे त दुश्मन खे मार, क़ुरान ईअं कोन थो चवे त बद मज़हब खे क़त्ल कर। अल्लाह ताला फरमाए थो त नसीहत कर, हिदायत कर, इल्म जी ॻाल्हि ॿुधाए, नेक मशवरो ॾे, तुंहिंजो कमु आहे नेक मशवरो ॾियणु, हिदायत करणु मां अल्लाह जे हथ में आहे। ख़ुदा जो कसम आहे, जे माराइण ते मुहम्मद करीम अचे हा त नबी करीम जीअं जो मदीने में आयो हो त सभु यहूदी माराए छॾे हा, पर रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात माराया कोन। महबूब हुननि जे दिलनि खे ख़रीद कयो। जेके दुश्मन हूंदा हा उहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जा सजण थी पिया। अव्हांखे ख़बर आहे, इस्लाम जी तारीख़ त पढ़ो। मुंहिंजे सोणे नबी करीम अलैहिस्सलाम खे वध खां वध जेको ॾुख थियो ज़िंदगी में, उहो नबी करीम खे ॾुख थियो हो पंहिंजे चाचे सैयदना अमीर हमज़े जो। निंड त कान्हे न, कंहिंजो ॾुख थियो? वॾो इस्लाम जो बहादुर हो। सरकार हदीस में फरमायो आहे त असदुल्लाह व असद रसूलिल्लाह। नबी साईं फरमाईंदा, मुंहिंजो चाचो अमीर हमज़ो हिकिड़े पासे अल्लाह जो शेर आहे, ॿिए पासे अल्लाह जे रसूल जो शेर आहे। असदुल्लाह व असद रसूलिल्लाह, नबी करीम जी हदीस पाक जा लफ़्ज़ जेके ख़ुदा ताला हबीब पाण पंहिंजे ज़ुबान सां अल्लाह जो शींहुं ऐं पंहिंजो शींहुं सॼो आहे। उन सैयदना अमीर हमज़े जे शहादत जे टाइम ते महबूब खे ॾाढो ॾुख थियो। छो? चाचो हो न, हबीब जी रत हुई न, मुंहिंजा अदा चाचे जे करे न, रत जे करे न। सैयदना अमीर हमज़े जेका न इस्लाम जी ख़िदमत कई, अहिड़ी शायदि कंहिं कई हुजे। एॾो बहादुर हो। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बाह बेली हो। इस्लाम जे फैलाइण में, मुसलमाननि जे मदद करण में अमीर हमज़े जो वॾो किरदार हो। ख़ैर किसो ड्रिगो आहे, मां हेॾे कोन थो वञा। ॻाल्हि रुगो इहा ॿुधाइणी आहे त अमीर हमज़े खे हिकिड़ी औरत इनाम ॾेई मारायो हो। छाजे करे? त बदर जे लड़ाईअ में, कहिड़ी लड़ाई में बा? बदर जे लड़ाईअ में
उन माईअ जो पुट, उन माईअ जो मुड़सो, उन माईअ जो भाउ हज़रत सैयदना अमीर हमज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हथां जहन्नम में विया, क़त्ल थी विया। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी चाचे हज़रत अमीर हमज़े रज़ी अल्लाह ताला अन्हु उन काफ़रनि खे मैदान जंग में शिकस्त ॾिनी आहे। उन माईअ जो भाउ बि मारिजी वियो आहे, त पुट बि मारिजी वियो आहे, त पीउ बि मारिजी वियो आहे। उन माईअ खे ॾाढो ॾुख पहुतो जंहिंजो पीउ मारिजी वञे, भाउ मारिजी वञे, पुट मारिजी वञे। उन ऐलान कयो त जेको अमीर हमज़े खे शहीद कंदो, मारींदो, त खे हेतिरो इनाम ॾींदसि। सलात 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 बुलंद आवाज़। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। किस्सो मुख्तसर, हिकिड़ो शख्स हो, वॾो बहादुर हो, ऐं हुन जो जेको निशानो हो न तीर जो, हीअं 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 करे जंहिंखे हणंदो हो, भली सुई छो न पई हुजे, सुईअ खे लॻंदो हो वञी। नालो हुस वहशी। छा हुस नालो अदा? वहशी। अॼुकल्ह में भड़ा तूं त को वहशी आहे। नालो हुस वहशी। माई हुनखे चयो तुंहिंजो निशान कॾहिं बि ख़ता न थींदो आहे, इनाम जेको चवंदे सो ॾींदीसां, अमीर हमज़ो मारे ॾे। उहद जे लड़ाईअ में उन वहशीअ सैयदना अमीर हमज़े खे शहीद कयो आहे। माई छा थी करे पंहिंजे बाहि खे ओझाइण जे लाइ अमीर हमज़े जे लाश खे सीने खां वठी चीराए थी, चीरे अंदरां जेरो कढे थी, जेरो कढी जेरे खे चॿारे थी, टुकड़ा करे खाए थी। रसूलुल्लाह खे ॿुधायूं, या रसूलल्लाह, फलाणी औरत अवां जे चाचे खे वफ़ात खां पोइ बेहुरमती करे सीनो चीरायो आहे, ऐं हुन जे जिस्म मां अंदरां मुंहिंजा महबूब जेरो कढी चॿाड़ियो आहे। वाह रहमत लिल आलमीन पाण फरमाइनि था, जंहिं मुंहिंजे चाचे जो जेरो चबायो आहे, उन तां जहन्नम जी बाहि हराम आहे। होश कजां, सोच जा, अब आप दुश्मनी में चबाड़े या दोस्ती में, इनाम ॾेई मारायई दोस्ती में या दुश्मनी में। रसूलुल्लाह जी नज़र डिघी आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था, इन मुंहिंजे चाचे जे जेरे खे चबाड़ियो आहे। जंहिं औरत मुंहिंजे चाचे जो जेरो चबाड़े अंदर पेट में विधो आहे, नी जिस्म तां दोज़ख जी बाहि हराम आहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किसो खैर काल के खटाया खाल मां अॻिते हलां। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो अखलाक बुलंद अखलाक हो। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात सां एॾी दुश्मनी, चाचो मारायई, चाचे जो जेरो चबाड़ियई, हली हली महबूबन करीमन जे दीन जी तबलीग, अखलाक वारी, कुर्ब वारी, झेड़े वारी न, प्यार वारी हली। ओ ॾियारो आयो जो उहा औरत रसूलुल्लाह जे दर ते मुड़स सूधी आई आहे। अर्ज़ थी करे, या रसूलल्लाह, अवां खां वधीक कहिड़ो बि माण्हू मुंहिंजे लाइ बुछड़ो कोन हो, अवां जे घर खां वधीक बुरो घर मुंहिंजे लाइ कोन हो, पर मां हाणे आज़मायो आहे त तो मुहम्मद जहिड़ो दुनिया में दिलबर आहे ई कोन। तुंहिंजे घर खां वधीक सुहिणो घर आहे कोन। ओ अल्लाह जा हबीब, मां तुंहिंजे चाचे जे जेरे चबाइण वारी आहियां, मां तुंहिंजे चाचे जी दुश्मनानी हुयसि, पर हाणे दे ख़बर इस्लाम क़बूल थी कयां। तव्हां छा था चओ? मुस्तफ़ा चवनि था, चओ ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, तूं त सालनि खां पोइ आई आहीं,
सालन खां पोइ मुंहिंजे चाचे जो जेरो चॿाड़े सालन खां पोइ आई आहियां ऐं चवे थी मां इस्लाम थी क़बूल कयां, पर ॻाल्हि ॿुध मां उन ॾियारे चई छॾियो हो त तोता दोज़ख जी बाहि हराम आ, तोता जहन्नम जी बाहि अलाह माफ़ करे छॾी आ। मां मोहम्मद करीम ॾिसी रहियो आहियां। ओ मुस्लमान हेॾे गौर कजां, सच ॿुधाइजां, ईमान सां फ़ैसिलो कजां, पंहिंजे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर सम्झी ॿुधाइजां। ख़ुदा जे घर मस्जिद में वेठो आं, कूड़ न ॻाल्हाइजां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जन्नत में मुस्लमान वेंदो या काफ़र वेंदो? जहन्नम जी बाहि मुशरिक तां हराम थींदी या मोमिन तां? कंहिं तां हराम थींदी? मुशरिक त दोज़ख में वेंदो न, उन तां बाहि त हराम न आहे न, उहो त जन्नती आहे न मुजाहिदा जेको मोमिन आहे, ऐं जेको मुशरिक आहे सो दोज़खी आहे न। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे आॾो सालनि खां पोइ मुस्लमान थियण आई आहे, पर ग़ैब दान नबी अॻे ई ॿुधाए पियो बहानो आहे त मुंहिंजे चाचे जो खून, चाचे जो जेरो मुबारक हुन जे जिस्म में वियो आहे। पर मुहम्मद करीम अॻ कथी पियो करे, ग़ैब जी ख़बर ॿुधाए पियो त हिकिड़े ॾिहाड़े या मुस्लमान थींदी। नबी खे ख़बर आहे? जंहिं सोणे नबी ते कलमो भरियो थी, तुंहिंजे नबी खे ख़बर आहे? असांजे नबी खे ख़बर आहे या असांजो नबी बेख़बर आहे? न, कीअं था मुला चवनि त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे। अड़े मुहम्मद करीम त अॻे ई ॿुधाए पियो त इन तां दोज़ख जी बाहि बि हराम आहे, जन्नत में वेंदी। बुखारी शरीफ में हदीस लिखी पई आहे, हेॾे ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कजो। अलाह ताला असां वांगुरु खिलंदो आहे? ॻाल्हायो न, चओ न, ॾिजो न, चओ अलाह ताला असां वांगुरु खिलंदो न आहे। अलाह ताला ज़ाहिरी असां जहिड़े खिलण खां पाक आहे। चओ अलाह ताला असांजे ज़ाहिरी खिलण खां। पर बुखारी शरीफ जी हदीस आहे, रसूलुल्लाह फरमान था अलाह ताला उन कातुल ते बि खिले थो, उन मक़तूल ते बि खिले थो। जेको मक़तूल माना जेको क़त्ल थी वियो, शहीद थी वियो, अलाह ताला उन शहीद ते बि खिलियो, माना ख़ुशि थियो। छो ख़ुशि थियो? त शहादत मणी। चओ चओ छा कयईं? शहीद जॾहिं शहीद थियो त अलाह ख़ुशि थियो, खिलियो माना ख़ुशि थियो। अलाह ताला ख़ुशि थियो, छाजे करे ख़ुशि थियो? जो हुन शहादत माणी। पर नबी से फरमाइनि था जंहिं उन शहीद खे मारियो उन ते बि ख़ुदा ख़ुशि थियो। या रसूल अल्लाह सम्झ नथी पवे, सम्झाए। असांजे अकुल खां ॻाल्हि मथे आ। असहाबीअ खे मारे, महबूब जे चाचे खे मारे, अल्लाह जे शेर खे शहीद करे, नबीअ जे शेर खे मारे, उन ते अल्लाह कीअं थो ख़ुशि थिए? रब पाक जो हबीब तो फरमाए हिकिड़ो ॾिहाड़ो ईंदो जो यो वहशी बि मां मुहम्मद जो सिपाही बणबो, इहो बि मुंहिंजो ग़ुलाम थींदो, इहो बि उम्मत में ईंदो, चवंदो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उहा औरत बि मुस्लमान थी आहे, मुड़स खे वठी मुस्लमान थी आहे, उहो वहशी बि मुस्लमान थियो आहे। मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तव्हां सालनि खां पोइ मुस्लमान थिया हो, मां तव्हांजे जन्नती हुजण जी अॻे ई ख़ुशख़बरी ॾेई छॾी हुई त तव्हां बि जन्नत में वेंदा। मालूम थियो त इस्लाम में अख़लाक आहे। छा आहे अदा? ॾाढे जो छा आहे इस्लाम में? न का लठ, न को जहिड़ो, न को किलाशन, न को कुहाड़ी। इस्लाम में जिहाद ज़रूर आहे, पर जिहाद इस्लाम उन सां कंदो आहे जेको आगराई कंदो आहे, जे न त इस्लाम सब्र कंदो आहे। असांजा मौलवी अलाह हिदायत करेनि, आमीन त चओ। अथव चढ़ियल माण्हुनि खे सबक़ कहिड़ो? झेड़े जो, रुगो लठबाज़ी जो, कोहो मारियो, क़त्ल कयो, काफ़र, मुशरिक, बेदती, फलाणो हीअं हेड़ो। इहो किथे इस्लाम आहे? छाजो इस्लाम आहे? हेॾे निहारियो
मुझा दोस्तों सच बुधाइजो, अफगानिस्तान वारा काफर हन या मुसलमान हन? सभई बुलंद आवाज़ सां चओ, सभई मुसलमान हन। मां थो चवां सभई मुसलमान हन। पोइ इहो कहिड़ो तरीक़ो आहे? चएसीं तालिबान जी मदद कयो, तालिबान जो साथ ॾियो, ऐं तालिबान तो पाबंदी लाहियो त भली मुसलमान खे मारनि। ऐं नालो छा? जिहाद। जिहाद मुजादा मुसलमान खे मारजे, इहो जिहाद आहे या अलाह जो अज़ाब आहे? छाजो जिहाद आहे? छाजो अफगानिस्तान जे मुसलमान खे मारण जो जिहाद आहे? कुर्सीअ जो जहिड़ो आहे। हिकिड़े पासे बि पठान मुसलमान हन, चवनि था असांजी हुकूमत हलंदी, ॿिए पासे मुलनि वारो ग्रुप आहे, उहे था चवनि असांजी हलंदी। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? हो बि चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हू बि चवनि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ऐं असांजा मौलवी हिते वारा हो हुते पिया वेठनि, हिते वारा छिता थी पिया आहिनि। तालिबान जी मदद कयो, तालिबान खे मदद ॾियो, तालिबान जे लाइ जुलूस कढनि था, तालिबान जे लाइ माण्हू मोकिलनि था। असल सूर ॿियो आहे। चओ त ॿुधायांव, सलात पढ़ो त ॿुधायांव। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व फ़कीर ॿुधो अथव? पंहिंजे मुल्क जो फ़कीर दरवेश हो, घोड़ो हुस ॾुबरो। हिकिड़े माण्हू चयसि फ़कीर तुआरो घोड़ो ॾुबरो थी वियो आहे, छा सबबु आहे? चई अब्बा दाणो अथसि अलाह वटि, उहो कोन थो ॾिए, गाह मुखां कोन थो पुॼे, पिटियो पाणी वरी पाण कोन थो पीए। अरे इहो सॻो थींदो? गाह कंहिं वटि, दाणो कंहिं वटि, गाह मुखां नथो पुॼे, माना न को दाणो न को गाह, ऐं पिटियो वरी पाणी, अब बुख ते पाणी किथां पीए? ॿ टे ॾींहं फ़कीर खे तव्हांखे ड्रॼारियो अथमि घणो, ॿ टे ॾींहं फ़कीर खे अची बुख वरायो। मां चयुसि वताया बुख था मरूं, अलाह जो दरवेश बानो आहे, का दुआ घुर, को अलाह को अन्न पाणी मोकिले। हा मां घर पियो हुउसि, क़ुरान खणी कच्छ में विधई, सिधो मस्जिद में आयो, मस्जिद में चई या अलाह साईं अन्न पाणी ॾे, बुख था मरूं, जे कोन हई त हिन क़ुरान ते हथ रख। पर भला जे अथी पोइ बि नथो ॾे ऐं क़ुरान ते हथ बि नथो रखी, भला हीअ मसीत ड्रा आहे त मां किरां मरां या मसीत मथां किरे मरां, जान त छुटे। सम्झो था अलाए न, रहंदी त मरंदो न साईं, भला इहा मसीत ड्रा आहे त इहा मरां त सही। हिन जो ईअं चयो त मस्जिद में का काम ही, उन काम कयो ड्रा।
ठका वञे पटी तो ॿार भॼई ॿार भॼी चई अन्न नथो ॾे ठहियो ठुकियो घर थो ड्राहे ओ मुंहिंजा सोना खिलो न ये दरवेश जूं ॻाल्हियूं उन दरवेश खे कंहिं ॿुधायो वताया चई जी चई अॼु असां आयासीं पे त तोहारी माउ वीचारी किरी पई ही बाज़ार में किरी पई ही घड़े ताईं पई ही रेड़ियूं पे खाधई पोइ मस मस उथी आ चई अदा पुछां अमड़ खां अम्मा ॾे ख़बर हिकिड़े माण्हू मूंखे चयो त तूं बाज़ार में किरी पई हीअं ऐं रेड़ियूं पे ॾिनी ॻाल्हि छा हुई मथे खे फेरी आई को ब्लड प्रेशर हाई थी हुई लो थी हुई शुगर घटि थी वई छा थी जो बाज़ार में किरी पई हीअं चई अबा वताया सच ॿुधायां चई हा ॿुधाए चई ॿियो कुझु बि कोन हो रुपयो हिकिड़ो पियो हो बाज़ार में किरियो हाणे जे निवड़ी पई खणा त माण्हू पिया ॾिसनि पोइ बहानो कयुमि त किरी पवां पोइ आस्ते आस्ते रुपयो फॿाए छॾियां समझी वियो न दा सो न को अथव जिहाद मुल्हनि जो न को अथव अफ़गानी काफ़र उहे बि मुस्लमान ॿाहिरि हाणे इन्हीअ बहाने मुल्हनि रुगो चंदो करणु शुरू कयो आहे ॾोकड़ मिलण बाबा मुजाहिदनि जे लाइ हथियार खपनि गाज़ी खपनि ट्रेनिंग खपे अम्नीशन खपे हथियारनि जे लाइ मुजाहिदा गाॾियूं खपनि इन्ही बहाने पोइ सेठा करोड़पति लखापति अरबपति कराची जा पेशावर जा पिंडीअ जा पोइ मौलवी साहब माशाअल्लाह ॾाढियूं बि तमामु वॾियूं इहे किथां कूड़ हणंदा पोइ मुजाहिदा किरोड़े लखे न किरोड़े रुपया जमा था थियनि उन्हनि किरोड़नि रुपयनि मज़ा 2-3 ओॾह विया ॿिया सभु हड़प गड़प हड़ई हलाल मस्त कलंदर लाल मेरी खुदा जे वास्ते सच ॿुधायो या इस्लाम सां दीन सां मज़ाक आहे या नाहे दीन सां मस्खरी आहे या नाहे इहो दीन खे बदनाम करणो आहे या नाहे छो था मुस्लमान खे वेड़ायो छाजे करे तव्हां मुस्लमान खे मुजाहिदा काफ़र काफ़र था चओ रुगो जलसन में जिथे मुशरिक काफ़र मुशरिक काफ़र मुशरिक काफ़र ॿी ज़बान तव्हांजी आयत वही काढे मोहम्मद अमीर जी ज़ात बाबरकात दर्स ॾिनो मुहबत जो हिकिड़े सहाबी खे सरकार सबक ॾिनो आहे ॿ ॻाल्हियूं ॿुध पोइ मां मौज़ूअ ते अचां ज़रूर मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि हज़रत मुआज़ बिन जबल सब चओ रज़ी अल्लाह ताला मुंहिंजे महबूब जो सहाबी आहे यमन ॾे हुज़ूर हुनखे मोकिलियो आहे ओ मुआज़ बिन जबल चए जी मुंहिंजा हबीब मां मुहम्मद करीम तोखे यमन ॾे मोकिलियां थो यमन ॾे वञी उते हुकूमत हलाए हाज़िर से सही भला तैयार थिया बचड़नि खां मोकिलिया सामान ॿधा लटड़ो कपिड़ो खणा अची तयारी थी आहे हमरा होॾो हू पाण पियो तयारी करे ख़ुदा जो कसम आहे हदीस पाक जा लफ़्ज़ आहिनि हू पंहिंजे घर कपिड़ा पियो ठाहे माज़ जे लाइ उठ खे रसूलुल्लाह पाण बीठो संजराए वाह रहमत वारा नबी छा मुआज़ नबी जो ग़ुलाम छा रसूलुल्लाह जो शान जो हुनजे सुवारीअ जे उठ खे हुज़ूर पाण बीठो तयारु कराए मुंहिंजा दोस्तो जंहिं महिल तयारु थी आयो आहे क़िबला हाणे हुकुम कयो वञा बचनि खां मोकिलाए आयो आहियां हबीब अल करीम फरमायो मां 2-3 ॻाल्हियूं मुंहिंजूं यादि कजां या रसूल अल्लाह कहिड़ियूं ॻाल्हियूं हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तूं काफ़रनि जे मुल्क ते वञी रहियो आहे पाण सां फ़ौज वठी थो वञे लश्कर जो सिपा सालार मां मोहम्मद करीम तोखे बनायो आहे मुंहिंजूं नसीहतूं यादि कजां सभ खां पहिरीं ॻाल्हि त काफ़र जेसी ताईं विढ़नि न तेसी ताईं न विढ़जां हाज़िर क़िबला ॿी ॻाल्हि पाण फरमाइनि था पर जे विढ़नि उन विढ़ण खां बाद में बि हुननि जा ॿारड़ा न मारजां हुननि जा पोढ़ा न मारजां हुननि जूं औरतूं न मारजां हुननि जा जेके ज़ईफ़ अंधा मंडा लूला लंगड़ा हुजनि उन्हनि खे बि न मारजां ओ मुआज़ मां मोहम्मद करीम चवां थो उन्हनि जा ढगा ढोर ॿकरियूं कुही न खाइजां मां तोखे वसियत थो कयां उन्हनि जा खूह न ड्राहिजां मां मोहम्मद करीम तोखे वसियत थो कयां हुननि जा जेके भण हुजनि उन्हनि जा जेके बावा हुजनि
हुजनि, उन्हनि जा जेके पादरी हुजनि इबादत गाहुनि में पंहिंजी इबादत कनि था, उन्हनि खे बि न मारजां, उन्हनि जूं मरियूं मदर बि न ड्राहिजां, छो त मां मोहम्मद करीम सारे जहान जे लाइ रहमत बणिजी आयो आहियां। सुभान अल्लाह त चओ। मुंहिंजे हबीब खां वधीक को अमन पसंदि थींदो? मुंहिंजे रसूल करीम खां को वधीक ताक़त वारो हूंदो? पर अमन त ॾिस न, मायूं न मारजां, ॿार न मारजां, पोढ़ा न मारजां, विढ़नि त विढ़जां न त न विढ़जां, फरमाइनि था खूह न ड्राहिजां, वण न कपजां, हुननि जा इबादत गाह न ड्राहिजां, हुननि जा जेके पूॼारी बुतनि जा भली आहिनि पर उहे बुत खाननि में वेछड़ा आहिनि, पंहिंजी इबादत खे लॻा पिया आहिनि, उहे पंहिंजे पंहिंजे कम में लॻा पिया आहिनि, तव्हां सां छेड़छाड़ नथा कनि, उन्हनि सां तूं बि छेड़छाड़ न कजां, उनखे छॾजां त पंहिंजे मज़हब ते पूरा हुजनि, तूं पंहिंजो दीन हलाइजां। माज़ जेकॾहिं तुंहिंजे अखलाक सां हिकिड़े माण्हूअ चई विधो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हिकिड़े माण्हूअ खे अखलाक सां कलमो भराए विधी त यादि रखजां मां मोहम्मद करीम तोखे ॿुधायां थो, 100 ॻाढ़नि उठनि जे हासिल करण खां या अल्लाह जे राह में 100 ॻाढ़नि उठनि जे ख़ैरात करण खां हिकिड़े खे कलमो भराइण भलो आहे। जागो था ला निंड अथव? इस्लाम छा थो सबक जे, मुला छा थो चवे? इस्लाम जी तालीम ॾिसंदा वञो, मौलवियुनि जी तालीम ॾिसंदा वञो, रुगो पंहिंजे पेट जे लाइ, पंहिंजे मफ़ाद जे लाइ, खो मुस्लमान खे विढ़ाइण जे लाइ। मुंहिंजा अदा मां तोखे चवंदोसां, ॿुधाईंदोसां, हितां जेको न अफ़गानिस्तान जे जिहाद लाइ तयारु थी थो वञे पियो, मथां भुल हुजेसि त को मां जिहाद ते थो वञा, जे पाण वियो पाण मरी पियो त बि हराम मौत मरी वियो, जे कंहिंखे ॿिए खे मारियईं त बि मुंहिंजा अदा क़यामत जे ॾींहुं मुस्लमाननि जे कातलनि में उथंदो। उहो कॾहिं बि गाज़ी न आहे, मरंदो त शहीद न आहे, जे क़त्ल थींदो त शहीद न लिखिबो, जे कंहिंखे क़त्ल करे मोटींदो त गाज़ी कोन लिखिबो। मुंहिंजा अदा मुस्लमान खे मारण में को बि नफ़ो कोन्हे। रसूलुल्लाह जी हदीस आहे त ॿ मुस्लमान पाण में विढ़नि, हो बि कुहाड़ी खणी आयो, हो बि कुहाड़ी खणी आयो, हो बि बंदूक खणी आयो, हू बि बंदूक खणी आयो, ॿई मुक़ाबले में विढ़िया। जंहिंमहिल मुंहिंजा अदा हिकिड़ो मरी पवंदो, मुस्तफ़ा फरमाइनि था ॿई जहन्नमी। छा? ॿई। असहाब डिॼी विया, या रसूल अल्लाह ॿई? जेको मरी पियो वीचारो ग़रीब, उन कहिड़ो ॾोह कयो? जंहिं मारियो उहो त जहन्नमी थी सघे थो, छो त मुस्लमान खे मारियईं। हो जेको ग़रीब मरी वियो उहो छो जहन्नमी? वाह रहमत वारा, तुंहिंजे फ़ैसिले तां कुर्बान वञा। महबूब फरमाए थो मुंहिंजो फ़ैसिलो इन्ही जे करे आहे त ॿई दोज़खी हल, त हू बि मारण जो इरादो करे आयो, हू बि मारण जो इरादो करे आयो, इरादे में ॿई कातिल हल, पोइ मरंदो त हिकिड़ो न सही, जंहिंजो धकु लॻी पियो उहो कामयाब ॿियो मरी पवंदो। इरादे में ॿई कातिल हल, मुस्लमान खे क़त्ल करण बि गुनाह आहे त क़त्ल जो इरादो करण बि दोज़खी बणजणो आहे। अब अफ़गानी वीचारा असांजा भाइर आहिनि या न आहिनि? अफ़गानिस्तान वारा मुस्लमान आहिनि या न आहिनि? बिल्कुलु मुस्लमान आहिनि, रसूलुल्लाह जा उम्मती आहिनि, मुंहिंजे महबूब ते कलमे भरण वारा आहिनि। उन्हनि खे वेढ़ाइण सुठी ॻाल्हि न आहे, उन्हनि में सुलह कजो। अल्लाह ताला फरमाए थो फस्लिहू बैन अखवैकुम, जेकॾहिं तव्हांजा ॿ भाउर पाण में विढ़ी पवनि त ॿिन्ही भाउरनि में तव्हां सुलह करायो, झेड़े खे न वधायो, हिकिड़े जी मदद करे ॿिए खे न मारायो। मुंहिंजा अदा रब करीम जी ज़ात असांखे दीन आसान करे ॾिनो आहे। मुस्लमान जो कातिल गाज़ी नथो थी सघे, मुस्लमान जो कातिल शहीद नथो थी सघे, मुस्लमान सां विढ़ण खे जिहाद नथो चई सघे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकाश असां मुस्लमाननि खे नबी पाक जे सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना
मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम तस्लीमा। अर्ज पे कुम अल्लाह ताला फरमाओ ला तहनु व ला तहज़नु व अंतुमुल आलौना इन कुंतुम मुमिनीन। गम न कजो, सुस्त न थिजो, जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। मां अल्लाह पाक जे ज़ात जो कानून आहे, जेकॾहिं मोमिन थींदो मुंहिंजे मिठड़े मदनी व सरकार जी दामन वठंदो त तव्हां ई कामयाब आहियो। मां इहो ई अर्ज़ कयो त मुस्लमान दर बदर इन्ही जे करे आहे, मुस्लमान धिकनि थाबनि में इन्ही जे करे आहे जो मुस्लमान पंहिंजे प्यारे नबी जी दामन छॾी आहे, हबीब जे सुन्नतुनि ते अमल न कंदो आहे, हबीब जे सुन्नत ते अमल करे त ख़ुदा मदद कंदो आहे। छाजे करे जो अल्लाह पाण फरमायो आहे मन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह। जेको मुंहिंजे रसूल जी ताबेदारी कंदो उन गोया मां अल्लाह जी ताबेदारी कई। मां तव्हांखे बार बार ॿुधायो आहे, बार बार सम्झायो आहे त अल्लाह ॾिसण में न ईंदो आहे। अल्लाह न को ज़ाहिरी निमाज़ पढ़ंदो आहे, अल्लाह न को काबे जो तवाफ़ कंदो आहे, अल्लाह न को पटको ॿधंदो आहे, अल्लाह न का ॾाढ़ी रखंदो आहे। पाक आहे रब जी ज़ात। अल्लाह ताला फरमाए थो इहे सभु सवाब जा कम तव्हांजे लाइ मूं कया हल त तव्हां मुंहिंजे महबूब नबीअ खां सिखो त मुंहिंजो नबी छा थो करे, मुंहिंजे नबीअ जे चवण ते हलो त बेड़ा ई पार। नमाज़ नबी साईं पढ़ी ॾेखारी, पटको नबी साईं ॿधी ॾेखारियो, ॾाढ़ी मुबारक रसूलुल्लाह रखी ॾेखारी, ओड़े पाड़े सां मुंहिंजे हबीब सुलूक करे ॾेखारियो, मुंहिंजे हबीब वापार करे ॾेखारियो, सफ़र करे ॾेखारियो। महबूब जी ज़ात बाबरकात असांखे छा न सेखारियो आहे। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे प्यारे नबी पाक जी ज़िंदगी तव्हांजे लाइ बहितरीन नमूनो आहे। मुंहिंजे महबूब करीम जे ज़िंदगीअ ते अमल कंदा वञो, अल्लाह तव्हां ते राज़ी थी पवंदो। लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे हबीब जी ज़िंदगी नमूनो उन्हनि जे वास्ते आहे जन खे अल्लाह में आसरो आहे ऐं आख़िरत जे मोचारे थियण जो आसरो आहे। जेके चवनि था असांजी आख़िरत मोचारी थिए ऐं चवनि था अल्लाह राज़ी थिए, अल्लाह ताला फरमाईंदो आहे ॿियो को बि तरीक़ो कोन्हे, मुंहिंजे मिठड़े मुहम्मद करीम जी दामन वठी वठो। ओहद हुजे, बदर हुजे, तबूक हुजे, हुनैन हुजे, अवां जिथे भी इस्लाम जे तारीख़ ते गौर कंदो त न सभु सहाबन किरामन खे फतह रसूलुल्लाह जे सदके थी आहे। हिकिड़ो मुस्लमाननि जो लश्कर आहे, हफ़्तो गुज़रियुसि जंग न पियो खटे, हफ़्तो सॼो ॾींहुं लड़ाई करे 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 शाम थी वञे, कामयाबी न मिली। वरी रात जो निंड्रू कंदा हा, थक पटींदा हा, हिक ॿिए ते पहरा ॾींदा हा, वरी सुबुह थिए वरी काफ़रनि सां जंग। हफ़्तो गुज़री वियो, हफ़्ते खां पोइ हिकिड़े सिपह सालार मुस्लमाननि खे चयो भेणा हफ़्तो थी वियो आहे, पाण खे कामयाबी नथी मिले, सबबु कहिड़ो आहे? अचो त सलाह कयूं, मीटिंग कयूं, मशवरो कयूं। छो? पाण सभिनि सोचे 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 चयूं यार हिकिड़ी ॻाल्हि आहे, लड़ाईअ जे करे, जंग जे करे, कम जे सख़्तीअ जे करे पाण खां हिकिड़ी सुन्नत रहिजी वई आहे। घणो कमु आहे न। कहिड़ी सुन्नत? जे महबूबन करीमन फरमायो आहे त वुज़ूअ खां अॻु में ॾंदण ॾींदा कयो। इहो ॾंदण ॼण पाण खां विसरी वियो आहे। लड़ाईअ जे करे केरु लड़ाई जे इंतज़ार में ॾंदण वेही जे, महबूबन करीमन जी सुन्नत असां खां रहिजी वई आहे। उन सिपा सालार अचो सुभाणे सभई फजर जी निमाज़ खां अॻु में फलाणी वादीअ ते वेही वुज़ू कजो, सभई ॾंदण कजो, इंशा अल्लाह ताला महबूब जे सुन्नत जे सदके ख़ुदा राज़ी थी पवंदो। मुसलमान ॿिए ॾिहाड़े ते सुबुह जो उथिया, वादीअ ते वेही ॾंदड़ करण लॻा। होॾो हिंदुनि जो जासूस, काफ़रनि जो जासूस, गैर मज़हबनि जो जासूस आयो त अॼु मुसलमान कहिड़ी तयारी में हन। अची जो ॾिसे त सभई लॻा पिया आहिनि हणो हणा खे। हुन ते हालांकि इहो त रोज़ जो मामूल कॾहिं कॾहिं कबो आहे, पर हुन ते ख़ुदा रोब विधो। वञी पंहिंजे सिपा सालार खे चई भॼणो अथव त भॼो। अॼु मुसलमाननि में एॾो जोश आहे जो ॾंद बि छेड़नि था। अॼु ॾंदनि खे बि तिखो था कनि। तलवारूं त सभु को तिखियूं कंदो आहे, पर मुस्लमान ॾंद बि तिखा था कनि। अॼु तव्हांखे मारींदा कोन छॾींदा। अल्लाह जी कुदरत अहिड़ी थी जो इहो त सॼो हो सुन्नत जो कमाल। क्या जो कमाल हो? सुन्नत रसूल जो कमाल हो। नतीजो इहो निकितो जो उन ते रोब पियो।
पहिरे ई वारे सां अल्लाह अकबर जो नारो लॻो, गैर मुस्लिमन खे शिकस्त मिली वई, मुहम्मद करीम जा उम्मती कामयाब थी विया। मुजादा असुल ॻाल्हि इहा अथव, कामयाबी अथव रसूलुल्लाह जे तरीक़े में, महबूब जे सुन्नतुनि ते हलण में, हबीबन करीमन जे दामन वठण में। हबीबन करीमन जी दामन वठंदो इंशा अल्लाह ताला, अल्लाह ताला जो वाइदो आहे त मां तव्हां ते राज़ी थींदुसि। हिन दुनिया में बि तव्हांजी कामयाबी आहे त आख़िरत में बि तव्हांजी कामयाबी आहे। अल्लाह ताला सभिनी मुसलमान खे रसूलुल्लाह जे इत्तिबा नसीब फरमाए, महबूब करीम जी गुलामी नसीब फरमाए, सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे पाक सुन्नतुनि ते अमल जी तौफीक अता फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, इंशा अल्लाह ताला बक़िया मज़मून जी ॻाल्हियूं अञा बि तव्हांखे मां अर्ज़ु कंदुसि, इन्ही सो सिलसिलो हलंदो रहंदो। अल्लाह से इंशा अल्लाह ताला असांजा बेड़ा पार करे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।